ऐमन ऐं मनाल ख़ान पाकिस्तानी मीडिया में मशहूर जाड़ियूं भेनरूं आहिनि जिन कराची में जन्म वरितो। ॿिन्ही भेनरुनि ॿाराणे किरदारनि खां शोबिज़ जी शुरूआत कई ऐं पोइ एंटरटेनमेंट इंडस्ट्री में नालो कमायो। ऐमन ख़ान जी शादी मुनीब भट्ट सां थी, जॾहिं त मनाल ख़ान एहसन मोहसिन ख़ान जी जीवन साथियाणी बणी। ॿई भेनरूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तकरारनि जो शिकार रहियूं आहिनि। मनाल ख़ान खे काइली जेनर जी स्टोरी कॉपी करे पंहिंजी स्टोरी ते लॻाइण तां बि सोशल मीडिया ते ट्रोल कयो वियो। ताज़ो ऐमन ऐं मिनाल फिरोज़ ख़ान खे संदन नंबर लीक करण ते वार्निंग ॾिनी हुई, जेको पिणु बहस जो मौज़ू बणियल हो। हाणे इहे ख़बरूं आहिनि त ॿई भेनरूं पंहिंजे मुलाज़िमनि जूं पघारूं खाई वियूं आहिनि। ॿिन्ही भेनरुनि जो कपिड़नि जो ब्रांड आहे, जंहिंजे हिकु अॻूणे मुलाज़िम इल्ज़ाम हयो आहे त हू साल खां कंपनी में कमु कंदो रहियो, पर कॾहिं खेसि पघार वक़्त ते न मिली ऐं अदाकाराउनि जो साणसि रवैयो बि अढंगो हुयो। ॿिए पासे ब्रांड इंतिज़ामिया बयान में चयो त ऐमन ऐं मिनाल ख़ान रोज़ाने जो कार वहिंवार नाहे हलाईंदियूं ऐं अहिड़ो ई बयान ऐमन ख़ान हिकु वीडियो में बि ॾिनो। इहो मामलो सोशल मीडिया ते बहस जो मौज़ू बणियल रहियो, जंहिं बाद फनकार भेनरुनि अॻूणे मुलाज़िम अली हामिद जे इल्ज़ामनि खां पोइ पंहिंजे सभिनी मुलाज़िमनि खे रहतूं अदा करे छॾियूं आहिनि। अली हामिद जो इल्ज़ाम हो त ऐमन ऐं मिनाल जो रवैयो साणसि गैर पेशेवराणो हो। हाणे अली हामिद उन्हनि सभिनी जा थोरा मञा जिन संदसि हिमायत कई ऐं ॿुधायो त खेसि रहतूं मिली वियूं आहिनि। हुन उहा पोस्ट बि डिलीट करे छॾी जंहिं में हुन भेनरुनि ते इल्ज़ाम हयो हो। पंहिंजी डिलीट कयल पोस्ट में संदसि चवणु हो त हू 6 महीना महिनत जो मुआवज़ो घुरंदो रहियो ऐं पिनंदो रहियो, पर खेसि कुझु न मिलियो। इन लाइ हू मजबूर थी पोस्ट करे रहियो आहे। हुन इल्ज़ाम हयो हो त न रुगो हुन, पर केतिरनि ई मुलाज़िमनि जी पघार इहे ॿई फनकाराऊं खाई वियूं आहिनि। पर हाणे लॻे थो त मामलो हल थी वियो आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि में ठाह थी वियो आहे।